अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवां सहरा सुमरो आईने बुलेटिन में असां सां गॾु साथ ॾींदा मुबशिर सोलंकी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। आरिफ हबीब ग्रुप क़ौमी एयरलाइन ख़रीद करे वरिती। आरिफ हबीब ग्रुप 135 अरब रुपयनि में पीआईए खे ख़रीद करे वरितो। लखी सीमेंट कंसोर्शियम में पीआईए जी निजकारी ख़रीदारी लाइ 134 अरब रुपया लॻाई वई। वज़ीर आज़म तहरीक इंसाफ़ के ॿीहर ॻाल्हियुनि जी आच करे छॾी। शहबाज शरीफ़ चयो आहे त अॼुकल्ह बहानी पीटीआई ऐं उन जा साथी डायलॉग जूं ॻाल्हियूं पिया कनि। जेकॾहिं संजीदा आहिनि त हुकूमत बि ॻाल्हियुनि लाइ तयारु आहे। अॻु में बि पीटीआई खे ॻाल्हियुनि जी दावत ॾिनी, हाणे बि ॾियां थो। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में ख़िताब कंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त जाइज़ मुतालबनि ते ई ॻाल्हियूं थी सघनि थियूं। ॻाल्हियुनि जी आड़ में ब्लैकमेलिंग क़बूल न कई वेंदी। मुल्क खे अॻिते वठी हलणो आहे ऐं हुकूमत उन लाइ हर क़दम खणण लाइ तयारु आहे। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह चयो आहे त कुझु माण्हू पाकिस्तान पीपल्स पार्टी ते तनक़ीद करे सिंध जे माण्हुनि जी तज़लील कनि था। उहो अमल बर्दाश्त न कंदासीं। कराची में केतिरा ई कम कराया आहिनि। कुझु माण्हू हर शइ खे ख़राब चई रहिया आहिनि। मसइला पीपल्स पार्टी पैदा नाहिनि कया, पोइ बि उन्हनि खे हल करे रहिया आहियूं। सिंध हुकूमत ऐं कौवियती कंपनी में पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे 3 मंसूबनि जो मुआहिदो। तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह चयो आहे त जिन माण्हुनि खे असां जूं सुठियूं शयूं बि ख़राब लॻनि थियूं, उन्हनि जी नियत में ख़लल आहे। उन करे उहे पीपी जी आड़ में सिंध जे माण्हुनि जी तज़लील कनि था। पाणी, तवानाई ऐं माहौलियाती शोबे में अहम अॻुभराई थी आहे। पार्क मंसूबे खे मुआहिदे ते अमल दरामद करे रहिया आहियूं। मीरपुर ख़ासि वेझो कम जे फसल मां झंडोमरी वासी जो तशदुद थियल लाश हथ। बिटाई डेंटल कॉलेज भरिसां लाश मिलियो। 50 वरनि जो चेतन भील तौरु सुञाणप। फोती जे जिस्म ते तशदुद जा निशान। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जी जांच कई पई वञे। पोस्टमार्टम जे लाइ रिपोर्ट अचण बैदि मौत जो कारण मालूम थी सघंदो। रावती जे कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन में 2 ॾोहारी मारिजी विया। घोटकी कश्मीर ज़िलनि जे पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल ऑपरेशन कार्रवाई में 2 ॾोहारी मारिजी विया। इसाक़शर ऐं अबड़ोशर तौरु सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त सिंध पंजाब जे सरहदी इलाइक़े कराची कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो, जे बैदि ॾोहारियुनि कश्मीर ऐं रावती जे कच्चे में पनाह वरिती आहे। ॾोहारियुनि खे पनाह ॾींदड़ शहर गैंग्स ऐं इंडर गैंग्स ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रहंदो।